काळे कुकम जा गुल गंडे जा पुट चंडे जी आखड़ी औलाद कबूतर जी नाजायज औलाद वांगण जी सड़ल भिंडी दिमाग जो गुल। हाँ साईं, ॿियो कहिड़ी ख़बर चाड़ा, छा समाचार आ? झूलेलाल भगवान जी मेहर, सभिनी जी खैर। कमकार कीअं पियो हले? हींअर लॉकडाउन में त घणी वेठा हूंदा न? लॉकडाउन लॻो पियो आ पर पंहिंजो दुकान खुलियो पियो आ, पर वधीक लालच कयूं ई कोन। अरे जाम खड़ाकी आहे साईं, जाम खड़ाकी आहे, ॾाढा खड़ाक बीठा आहिनि। असां त सुबुह जो 10 खां राति जे 12 ताईं दुकान खोलियूं, वधीक लालच कयूं कोन। ॾींहं जो 10 पेटीअ जो कमु कयूं, वधीक लालच कयूं कोन। 365 ॾींहं दुकान खोलियूं, वधीक लालच कयूं कोन। चेटी चंड जे ॾींहुं बि दुकान खोलियूं, वधीक लालच पर कयूं ई कोन। जाम पैसो गॾु कयो आहे, झूलेलाल भगवान जी मेहर आहे, पर हा वधीक लालच कयूं कोन। 5 रुपए जी शइ 50 रुपए में ॾियूं, पर वधीक लालच कयूं ई कोन। महिनत कयूं, पैसा कमायूं, पर वधीक लालच कयूं ई कोन। ॿारनि खे पढ़ण कोन ॾियूं, 10-12 खां पोइ दुकान ते वियारूं, चऊं पैसा जाम आहिनि, वधीक लालच कयूं ई कोन। अरे वांगणनि जो सरदार, काथे पियो मूंखे ही सभु ॿुधाए? भगवान जी मेहर आहे, ग्राहक ईंदा ईंदा आहिनि। राति जो 12:30 बि ग्राहक अचे दुकान खोले करे शइ ॾियूं, पर ग्राहक खे वापसि न वञण ॾियूं, पर हा वधीक लालच कयूं कोन। मां 1.5 लाख माण्हुनि खे पघार ॾियां महीने में, वधीक लालच कयूं कोन। माण्हुनि खे बाइकूं ॾिनियूं आहिनि मूं हलाइण लाइ, चयोमानि भला रोटी बूटी खाई अचो, 5-10 जो महीने पेट्रोल भराए ॾियानि, वधीक लालच कयूं कोन। बस कर कुत्ता, न त गाड़ियूं निकिरंदियूं मुंहं मां। न को ग़रीबनि खे खारायूं, न कोई जानवरनि खे खारायूं, खुद खाऊं, खुद पीऊं, खुद हंगूं, पर वधीक लालच कयूं ई कोन। चंडो जाम ग्राहक बीठा आहिनि, ॾाढी ग्राहकी आहे। मुटण जो टाइम कान्हे, हंगण जो टाइम कान्हे, खाइण जो टाइम कान्हे, उहो सभु छॾे करे बि ग्राहक खे पटायूं, ग्राहक न वञण ॾियूं, पर वधीक लालच कयूं ई कोन। काळे कुकम जा गुल गंडे जा पुट चंडे जी आखड़ी औलाद कबूतर जी नाजायज औलाद वांगण जी सड़ल भिंडी। हैं? छा चयो? न साईं, असीं बि गाड़ियूं ॾियण में वधीक लालच कयूं ई कोन। गाइस, मां आहियां योगी चुगानी। त कहिड़ी लॻी तव्हांखे वीडियो? अगरि तव्हांजा कुझु सुझाव ऐं सवाल हुजनि त कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो, ऐं असांजे सिंधी रॉक्स यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, ऐं असांजे सिंधी रॉक फेसबुक पेज खे लाइक कयो। लाइक ऐं शेयर ज़रूरु करिजो, ॿिए वीडियो ठाहिण लाइ मोटिवेशन ज़रूरी आहे। जय झूलेलाल।